न बस ज़रूरत कान्हे का हाणे झूना थिया ऐं हाणे त माठ ते वेठा आहियूं। बहरहाल मां त आयुसि वरी राति जो गॾिजाणी हिननि सां पाण में कई। मूंखे सुबुह जो फ़ोन करे ईअं त दिमाग़ साथ कराए कोन थो बनायो छो जो मूं पुटनि जे आॾो ऐं साईं अलाह बचाए जे आॾो ॻाल्हि रखी त साईं अलाह बचाए त हा केतिरो पुट चुप रहे इन करे बसि हाणे मां कोन थो ॻाल्हायां। मुझे तव्हां किताब सही तव्हां किताब में जो लिखियो आहे तव्हां किताब में जो लिखियो आहे तव्हां किताब में जो लिखियो आहे त मुंहिंजा पुट सालिह आहिनि सभई ऐं भाउर बि सालिह आहिनि ऐं उहे मूंखे औलाद वांगुरु आहिनि। त उहो वरी ॿिए ॾींहुं मां आयुसि मूंखे साईं बहरहाल मां केक खणी पहुचंदुसि। बहरहाल ॿिए ॾींहुं साईं मूंखे चयो त पुटनि मूंखे चयो त असां तोसां भोग ते कया त मां हिन जो किसो ॾिठो आहे त पुट त आहिनि पर ॼण गहरा दोस्त आहिनि पाण में पीउ ऐं पुट वारो रिश्तो ॼण आहे कोन को ॼण भोग चर्चो ॿियो वठो हेॾां ऐं साईं पाण किताब में लिखियो आहे त दुनिया में ॾाढा माण्हू परेशान आहिनि पर मां शायदि वाहिद आहियां अहिड़ो माण्हू जो ख़ुशि आहियां जो मुंहिंजा पुट मुंहिंजा दोस्त आहिनि मुंहिंजा भाउर मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं अहिड़ो असांजो रवियो आहे जो वाहिद माण्हू शायदि मां आहियां जो हिन नफ़्सा नफ़्सी वारे ज़माने में मां ख़ुशि आहियां ॾाढो। बहरहाल हिन जो इतिहाद हिन जी मोहबत हिकिड़ी मिसाली आहे पुट ऐं पीउ वारी बि आहे पर साॻे वक़्तु अदब वारी तहज़ीम वारी सभु ॻाल्हियूं आहिनि। छो हक़ीक़त हीअ आहे त अॼु दौरु जेको आहे नफ़्सा नफ़्सी जो बि आहे मादी परस्त बि आहे पर अॼु नई हिकिड़ी जेको नओं जेको रुझान निकितो आहे पंहिंजे पाण पढ़ाइण वारो पंहिंजी तारीख़ पाण ठाहिण वारो त इन जे वॾा किरदार जेके असांजा आहिनि उहे पोइ ते रहिजी था वञनि। इन नुक़्ते निगाह सां मुंहिंजो नुक़्ते नज़र इहो आहे त अचो त हिननि पोड़नि जो थकल आहे थकल टुकल जेके आहिनि हाणे हू साणा हॾ थी ॼण हिकिड़े वेही रहण वारा आहिनि त उन्हनि खे छॾे करे असीं पंहिंजे पाण पंहिंजी तारीख़ ठाहिण शुरू करे छॾी आहे ऐं असीं पंहिंजे पाण खे पढ़ाइण शुरू कयो आहे त इहा असांजे तारीख़ खां वॾी ज़्यादती आहे ऐं ख़ासि करे असांजे मोरे सां वॾी तारीख़ जी ज़्यादती थी रही आहे ऐं मूंखे मां उन ते ॾाढो अफ़सोस कयां थो त मां साईं अलाह बचाए खे इहो कर्ज़ु कयो त असांजे हिन पूरी एरिया में असांजे जेको आहे असांजो परगि॒णो जेको नंढो एॾा सुॻिया लॻारिया जेके आहिनि असांजो तर में उस्ताद शफ़ी मुंहिंजो नालो वॾो आहे तमामु उस्तादी जे लिहाज़ खां इल्म जे लिहाज़ खां शाइरी जे लिहाज़ खां अदब जे लिहाज़ खां बहादुरी जे लिहाज़ खां हुनजो वॾो नालो आहे त मां सोचींदो त अञा इन खां अॻिते वञे इन खां अॻिते जॾहिं वियुसि त मूंखे साईं जेको आहे साईं मेवो ख़ान लॻाड़ी हाणे उन लाइ मां साईं अलाह बचाए जन खे अर्ज़ु कंदुसि महिरबानी करे साईं अलाह बचाए जेका वरसी मल्हायो त माण्हुनि खे ख़बर पए त अहिड़ो पटके सां बि हिकिड़ो बहितरीनु उस्ताद हुयो जंहिंखे असां विसारे छॾियो आहे त हाणे अचो त असां उहा पंहिंजी पुराणी तारीख़ खे जेको आहे सो असां उजागर करे अचूं ऐं नौजवाननि जो जेको पंहिंजे पाण खे पढ़ाइण वारो जेको दौर वठी शुरू कयो आहे पंहिंजी तारीख़ ख़ुदि पाण ठाहिण वारो दौर जेको शुरू कयो आहे इहो निहायत ख़तरनाक दौरु आहे ऐं उनखां पोइ तारीख़ ते जेके राताहा लॻनि पिया ग़लति तारीख़ूं अचनि पयूं थियूं इहा ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे इन जे लाइ मां थोरी कोशिशि वरिती आहे ऐं मां पंहिंजे नंढड़े भाउ साईं ख़ालसा कीरे साहिब जन खे सीरियस तबियत जो माण्हू ऐं तमामु बहितरीनु तबियत जो माण्हू इन खे मां अर्ज़ु कयो आहे इहो एम.फिल जे लिहाज़ खां मूं वटि आयो मवाद जहिड़ो हो पेश कयोसीं त बहरहाल हुन मूंखे साथ ॾिनो मां साण सां गॾु हाणे साईं मूंसां गॾु आहे साईं रज़ा लांगा साहिब आहिनि ॿ चारि नौजवान आहिनि मुंहिंजे जान में ॼण साह अची वियो आहे त हाणे तारीख़ जेका ईंदी सा इनशा मुस्तंद तारीख़ ईंदी ऐं इनशा ताला त मां तव्हांखे इहो अॻुवाट ॿुधाए थो सघां त माण्हू मिसाल ॾींदा आहियो त बाबा जेका साहिल कीरे साहिब जेका तारीख़ लिखियल उन में ॾिसो त जो हवालो आहे या कोन्हे उन में जंहिं तरीक़े सां हूंदो उहा ई सही तारीख़ आहे त मां तारीख़ ते नथो अचणु चाहियां त भई उन ते अहिड़ो ज़्यादा तारीख़ माना कूड़ न पर तारीख़ माना सच छो जो असांजो अलाह जो किताबु पहिरियों क़ुर मजीद तारीख़ ते किताबु आहे त इन करे जहिड़ो उहो साफ़ु सुथिरो आहे त तारीख़ साफ़ु सुथिरो बहरहाल साईं बहावल लॻारीअ खे असां 81 साल खां मुबारक ॾियूं था ऐं साईं जा एहसान असां लाहे नथा पिया सघूं छो जो असांजो हाई स्कूल जेको हिन वक़्तु बर्बादु आहे हथ सां नई टई हुनखे बर्बादु कयो आहे त जॾहिं साईं बहावल लॻारी जो मूंखे दौरु अचे थो त उहो दौरु अहिड़ो हो जो सॼो ॾींहुं ख़ुशगुज़ारी लाइ
एक्टिविटीज़ एॾियूं हुजूं, हर प्रोग्राम रातियूं ॿियूं टियूं, उहा रौनक अहिड़ी जो ॼण रोज़ानो हिकिड़ो मेलो लॻो पियो हूंदो। त उहे रौनकूं उहे ख़ुशियूं उहे मूंखां नथी पियो विसरनि। त इन करे कोशिशि कयो त भई ॿोड़नि जो थकु लाहियो, सही तारीख़ मैदान ते आणियो। ऐं हींअर साईं बहावल ते बि जेकर साईं इहो साहिबु जेकर पढ़े आहे न, तव्हांखे अजब वठियां त हिन माण्हू उनजी हर शइ ते केतिरी महिनत कई आहे। तो असांखे हींअर एतिरी महिनत कान पई पुॼे। तंहिंजे करे जेको आहे जंहिं बि दोस्त खे सही सही तारीख़ हुजे उहो साईं ताईं ज़रूरु तारीख़ पहुचाए। ऐं ख़ुशूसन मां हिन मजलिस जो फ़ाइदो वठंदे साईं अलाह बचाए खे वरी बि अर्ज़ु कयां त सॼो माइट वेझ में चवनि था त इहो साईं जो आहे त साईं अलाह बचाए साईं मेवा खान जो त जेका बि तारीख़ हुजे उन ते सभिनी दोस्तनि खे घुराए। ऐं हिकिड़ो असांजो हिकिड़ो गुलाब जे गुल जहिड़ो उस्तादु पुराणे में पुराणो क़दीम में क़दीम जेको आहे सो उन जी हिस्ट्री जेका असांजे मंज़राम ते अची वञे ऐं तारीख़ ते अची वञे त उहा असांजी बहितर थिए।